अस्सलाम वालेकुम दोस्तों, नई वीडियो में तव्हांखे ख़ुशामदीद चऊं था। अॼु जेको आहे तव्हांखे असां सेखारींदासीं त जेको गिम्बल आहे उहो कहिड़े नमूने कमु करे थो ऐं जेको आहे त उहो मोबाइल खे कहिड़े नमूने जेको आहे स्टेबलाइज़ेशन करे थो ऐं जेको आहे हिकु जॻह ते फोकस करे जेको आहे ऐं कहिड़े नमूने जेको आहे हिन ते वीडियो ठाही वञे थी। त दोस्तों हीअ जेको आहे मूं वटि मोज़ा मिनी जी जेका आहे गिम्बल आहे ऐं हिन में जेको आहे पाण जेको आहे मोबाइल खे माउंट कयूंसि था। हिकिड़ो लॉक लॻल आहे, लॉक खे जेको आहे पाण खोलींदासीं ऐं हिन खे जेको आहे सिधो कंदासीं। जेको आहे खुली वेंदी। खुलण खां बाद जेको आहे अञा बि जेको आहे हिन खे जेको आहे मथे कंदासीं। उन खां बाद जेको आहे हिन पाण मोबाइल जेको आहे माउंट कंदासीं। त दोस्तों जेको आहे मोबाइल हिन में माउंट जेको आहे त जेको आहे फ़िलहालु जेको आहे हीअ अहिड़ी हालत में आहे ऐं हीअ जेको आहे बिल्कुलु हिकु जॻह ते न आहे ऐं हिली रहियो आहे। उन खां बाद जेको आहे हिन में रेड बटन आहे हिकिड़ो, उन खे प्रेस कंदासीं त जेको आहे त असांजी गिम्बल जेका आहे स्टार्ट थी वेंदी ऐं मोबाइल जेको आहे हाणे हिकु जॻह ते जेको आहे फोकस करे बीह रहंदो। त दोस्तों पाण जेको आहे हिन में जेतिरी बि मूवमेंट कयूंसि हिलायूंसि, पर जेको मोबाइल जो कैमरो आहे उहो हिकु जॻह ते जेको आहे फोकस करे बीठल आहे। जेकॾहिं तव्हां का स्टोरी जेको आहे क्रिएट करे रहिया आहियो त उन में जेको आहे तव्हां जेकॾहिं मोबाइल खे ॿिन्हिनि हथनि सां पकड़े बीहंदा आहियो त जेको आहे कुझु देरि खां बाद जेको आहे मोबाइल हिलणु शुरू थी वेंदो आहे। पर जेको आहे हिन में ईअं न आहे, तव्हां जेको आहे ईज़ीली जेको आहे बिल्कुलु आसानी सां केतिरी देरि बि जेको आहे झले बीह रहो। हिन खे तव्हां हथ खे केतिरो बि लुॾायोसि, पर जेको आहे मोबाइल तव्हांजो हिकु जॻह ते फोकस करे बीठल हूंदो। त हीअ तमामु बहितरीनु आहे वीडियोज़ क्रिएट करण लाइ, जेके स्टोरीज़ क्रिएट करण था हिन जे लाइ जेका हीअ गिम्बल आहे तमामु जेका आहे बहितरीनु आहे। ऐं हिन जो जेको आहे हिकिड़ो सॉफ्टवेयर थिए थो जंहिंमें जेको आहे तव्हां जेको आहे सिनेमेटिक वीडियोज़ जेका ठाहे सघो था, बहितरीनु वीडियो जेका ठाहे सघो था। टिकटॉक जे लाइ बि वीडियो ठाहे सघो था। ऐं हिन में जेको आहे हिकिड़ो ॿियो बि ऑप्शन आहे, जेकॾहिं तव्हां टिकटॉक जे लाइ वीडियोज़ ठाहिणु चाहियो त हिन जो जेको हीअ आहे फोल्ड थी वेंदो आहे। हाणे जेको आहे मोबाइल जेको आहे सिधो जेको आहे बीठल आहे ऐं हाणे जेको आहे सिधो बीठल आहे ऐं जेको आहे तव्हां हिन खे हिलाए रहिया आहियो, पर मोबाइल जो फोकस जेको आहे हिकु जॻह ते आहे। जेकॾहिं तव्हां वीडियो क्रिएट करणु चाहियो था पंहिंजी स्टोरी जे लाइ त पोइ जेको आहे हीअ ऑप्शन बहितरु आहे, तव्हां जेको आहे वीडियोज़ क्रिएट करे सघो था। त दोस्तों जेको आहे हीअ तव्हांखे ॾेखारियूं ॿारियूं ऐं जेको हिन जो पंहिंजो सॉफ्टवेयर आहे उन में जेका आहिनि खोड़ सारा फंक्शन आहिनि, त उहो बि तव्हांखे मां ॾेखारियां थो जेको आहे उहो वर्क कहिड़े नमूने करे थो ऐं जेको आहे हुनखे कनेक्ट कहिड़े नमूने कयो वञे थो। त पोइ दोस्तों हलूं था जेको आहे त पाण मोज़ा मिनी जे सॉफ्टवेयर जी तरफ़ उते ॾिसूं था। उते जेको आहे वधीक ॾिसूं था त हिन में जेका आहिनि कहिड़ा फंक्शन आहिनि। त असां जेको मोबाइल में एप्लीकेशन आहे हिन जी मोज़ा जी, त उन खे जेको आहे ओपन कंदासीं। उन खे ओपन करण खां बाद जेको पहिरियों आहे त उन खे असां ब्लूटूथ जे ज़रिए जेको आहे कनेक्ट कंदासीं। कनेक्ट जो ऑप्शन इहो आहे त तव्हां खां पहिरियों जेको आहे लोकेशन ऑन घुरंदो। तव्हां लोकेशन ऑन करे पोइ जेको दोबारा लेफ्ट साइड ते हेठां ब्लूटूथ जो ऑप्शन नज़र अची रहियो आहे उनखे क्लिक कंदा आहियो। क्लिक करण खां बाद कनेक्शन ते क्लिक कंदा आहियो त असांजी जेका गिम्बल आहे उहा फ़ोन सां जेको आहे कनेक्ट थी वेंदी। त हिन में जेको आहे तव्हांखे बैटरी शो करे रहियो हूंदो। गिम्बल जी जेका बैटरी पई आहे 100% आहे ऐं मोबाइल जी जेका आहे 45% आहे। त हिन में जेका रिकॉर्डिंग जा ऑप्शन आहिनि, तव्हां जेको आहे कहिड़े हुन ते रिकॉर्डिंग करणु चाहियो था त हिन में 4K आहे ऐं HD बि आहे ऐं 720 PB आहे। त हिन में जेको बहितरीनु ऑप्शन्स आहिनि, हिन में तव्हां जेको आहे वीडियोज़ बि ठाहे सघो था टिकटॉक जे लाइ या जेको आहे सिनेमेटिक वीडियोज़। त हुन में सिंपल प्लान ते अहिड़े क़िस्म जा तव्हां जेका वीडियोज़ क्रिएट करे सघो था। डायनामिक आहे, स्मूथ आहे, रिलैक्स आहे, ट्रेवल्स जा वीडियोज़ बि कया आहिनि। हिन में जेको आहे ग्राफिक्स जा खोड़ सारा फिल्टर आहिनि। तव्हां फिल्टर जेका आहिनि लॻाए करे ॿिए वीडियो जेको आहे पंहिंजो क्रिएट करे सघो था। हिन में त हाणे जेको आहे हिकु जॻह ते स्टेबल थियल आहे। त हिन खे जेको आहे त असां कंदासीं फोकस करण खां बाद जेको आहे जहिड़ी जाइ ते असां हिन खे फोकस कंदासीं, हिन खे जेको आहे हिते फोकस करे छॾियो आहे। हाणे हिन खे जॾहिं बि मूव कंदासीं हीअ ऑटोमेटिकली जेको आहे उन तरफ़ मूव कंदो। उन जे तरफ़ ई जेको आहे उन खे जेको आहे फोकस कंदी रहंदी। भले सब्जेक्ट जेको आहे जहिड़े पासे मूव थिए त हीअ जेको आहे ऑटोमेटिकली जेको आहे उन तरफ़ मूव कंदी ऐं उन खे जेको आहे कैप्चर करण जी कोशिशि कंदी। त हिन में जेको हीअ सिस्टम आहे तमामु बहितरीनु आहे ऐं जेके वीडियो स्टोरी क्रिएट करणु चाहिनि था उन्हनि खे ई मां मशवरो ॾींदुमि त गिम्बल जो इस्तेमालु लाज़मी करनि जीअं वीडियो बहितरीनु खां बहितरीनु नमूने जेको आहे कैप्चर करे सघनि। तो दोस्तों ही हुई गिम्बल के बारे में नंढड़ी वीडियो। जेकॾहिं पसंद आई हुजे तो वीडियो के लाइक ऐं चैनल के सब्सक्राइब करे छॾींदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। इजाज़त ॾींदा। खुदा हाफ़िज़।